वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सूबे अंदर हलंदड़ तरक़ियाती रिथाऊं वक़्त ते मुकमल करण जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि वर्क्स एंड सर्विसिस खाते जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर वर्क्स ज़िया अब्बास शाह, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, चेयरमैन PND हसन नकवी, पर्सनल सेक्रेटरी साजिद जमाल अबड़ो, सेक्रेटरी वर्क्स इमरान अता सुमरो, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी रहीम सुमरो, PND मेंबर फतह तुनियो ऐं ॿिया बि शरीक थिया। तर्जुमान मूजिब इजलास में नए ईंदड़ माली साल 2022-2023 जे सिलसिले में ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वॾे वज़ीर आबपाशी, वर्क्स एंड सर्विसिस ऐं मकानी खातनि बाबति PND जी रहनुमाई कई ऐं नए माली साल में जारी स्कीमूं मुकमल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त जेकी कम हली रहिया आहिनि उन्हनि खे मुकमल करण लाइ बजट स्टैम्प्स तयार कयूं वञनि। हुन साल आबपाशी खाते में 152 स्कीमूं 13.6 अरब रुपयनि जूं कयूं पयूं वञनि। हुन वधीक चयो आहे त हिन साल आबपाशी खाते जूं नयूं स्कीमूं शुरू कयूं वेंदियूं। नई स्कीमुनि में बंद मरमत, कैनाल लाइनिंग ऐं ॿियूं स्कीमूं हूंदियूं। हिन साल वर्क्स एंड सर्विसिस खाते में 27.9 अरब रुपयनि सां 530 स्कीमूं जारी आहिनि। हुन चयो आहे त लोकल गवर्नमेंट खाते में 425 स्कीमूं 225 अरब रुपयनि जे लाॻत सां जारी आहिनि। पब्लिक हेल्थ खाते में 198 स्कीमूं 11.23 अरब रुपयनि जी लाॻत सां जारी आहिनि। रूरल डेवलपमेंट खाते में 920 मिलियन रुपयनि जी लाॻत सां 42 स्कीमूं जारी आहिनि। वॾे वज़ीर जे चेयरमैन PND खे जारी स्कीमुनि जे मयार ऐं कम जी रफ़्तार चेक करण जी हिदायत कंदे चयो आहे त नए माली साल में हलंदड़ स्कीमूं मुकमल करण जो हदफ़ हूंदो।